मां यासिर अकबर जमाली। अॼु असां डीऑक्सीराइबोन्यूक्लिक एसिड जे बारे में पढ़ंदासीं, जंहिंखे असां DNA चवंदा आहियूं। डीऑक्सीराइबोन्यूक्लिक एसिड या DNA जेको आहे उहो असांजे सेल जे न्यूक्लियस में मौजूदु हूंदो आहे। DNA जेको आहे उहो हिस्टोन प्रोटीन सां विढ़ियलु हूंदो आहे। उहे जेके हिस्टोन प्रोटीन सां विढ़ियलु हूंदा आहिनि उन्हनि खे पोइ वरी असां जेको आहे न्यूक्लियोसोम्स चवंदा आहियूं। ऐं उन्हनि न्यूक्लियोसोम्स जे वरी असां फाइबर्स खे जेको आहे क्रोमेटिन चवंदा आहियूं। ऐं उहे क्रोमेटिन वरी बाद में जेको आहे शिकिल इख्तियार कंदा आहिनि क्रोमोसोम्स जी। ऐं इहे क्रोमोसोम्स असांजे सेल जे न्यूक्लियस में मौजूदु हूंदा आहिनि। ऐं अहिड़ी तरह सां DNA जेको आहे उहो पंहिंजा फंक्शन्स परफॉर्म कंदो आहे। DNA हिकिड़ो हेरिडिटेरी मटीरियल आहे। हेरिडिटेरी मां मुराद आहे त जेका शइ मापियुनि खां वालदेन खां उन्हनि जी जेको आहे औलाद ॾांहुं मुंतकिल थी। छाकाणि त मां तव्हांखे पोइते ई ॿुधाए चुको आहियां त DNA जेको आहे उहो क्रोमोसोम जी जेको आहे सूरत में असांजे न्यूक्लियस में पियो आहे, मौजूदु आहे, जेको वरी बाद में जेको आहे 23 जेके वरी क्रोमोसोम्स थी वेंदा आहिनि। 23 हेप्लॉइड जेके थींदा आहिनि सेक्स सेल्स, उहे वरी पोइ 23 जेके असांजा क्रोमोसोम्स हूंदा आहिनि वालदेन जा पेरेंट्स मां जेको आहे फादर जा 23 ऐं पोइ वरी ॿिया हूंदा आहिनि मदर जा 23। ऐं अहिड़ी तरह सां असांजो जेको DNA आहे उहो वरी मुंतकिल थींदो आहे औलाद ॾांहुं ऐं ॿारनि ॾांहुं। हाणे अचो ॾिसूं त DNA आहे छा। DNA जेको आहे उहो ठहियलु हूंदो आहे न्यूक्लियस बेसिस जो ठहियलु हूंदो आहे। उहे जेके आहिनि न्यूक्लियस जेके बेसिस हूंदा आहिनि प्यूराइंस हूंदा आहिनि ऐं पैरामाइडिन्स हूंदा आहिनि। ऐं पैरामाइडिन्स जेके हूंदा आहिनि उन्हनि में साइटोसाइन एंड जेको आहे थाइमाइन अची थो वञे। ऐं प्यूराइन जेके आहिनि उन्हनि में जेको आहे एडिनाइन ऐं ग्वाइनाइन अची थो वञे। इहे जेके पाण में ही ॻंढियल हूंदा आहिनि इहे हाइड्रोजन बाइंडिंग जे ज़रिए इहे बेस पेयर्स पाण में जेको आहे ॻंढियल हूंदा आहिनि। ऐं हिन खे जेको आहे असां हेलिक्स ऑफ शुगर जेको आहे फास्फेट चवंदा आहियूं। डीऑक्सीराइबो असां इन जे करे चवंदा आहियूं जो डीऑक्सीराइबो जेकी आहे उहा शुगर आहे। ऐं न्यूक्लिक असां इन जे करे चवंदा आहियूं DNA खे, छाकाणि इहो न्यूक्लियस में मौजूदु हूंदो आहे। ऐं एसिड असां उन खे जेको आहे उनजे फास्फेट जेको आहे ग्रुप जे करे चवंदा आहियूं। DNA जेको आहे उनजे वरी अगेंस्ट में ॾिसजेसि त RNA जेको आहे उहो सिंगल स्ट्रैंडेड आहे, जॾहिं त DNA जेको आहे उहो डबल स्ट्रैंडेड आहे। ऐं हिन पासे जेको आहे RNA मौजूदु आहे राइबोन्यूक्लिक एसिड, राइबो जेको आहे उहो शुगर आहे ऐं न्यूक्लिक माना न्यूक्लियस में हूंदो आहे। ऐं एसिड जेको आहे साॻियो ई फास्फेट ग्रुप जे करे। हिन जा जेके हूंदा आहिनि उन्हनि में जेको आहे साइटोसाइन थी वियो, ग्वाइनाइन थी वियो, एडिनाइन थी विया ऐं यूरासिल हूंदा आहिनि। ऐं जॾहिं त ॿिए पासे जेको आहे DNA में उन्हनि में साइटोसाइन हूंदा आहिनि, ग्वाइनाइन हूंदा आहिनि, एडिनाइन हूंदा आहिनि ऐं थाइमाइन हूंदा आहिनि न्यूक्लिक बेसिस जेके। ऐं उन खां अलावा हिननि जो जेको हूंदो आहे अटैचमेंट जेका हूंदी आहे उहा हूंदी आहे एडिनाइन जी थाइमाइन सां गॾु हूंदी आहे। ऐं साइटोसाइन जी जेकी आहे उहा ग्वाइनाइन सां हूंदी आहे। हाणे हीउ जेको आहे हिकिड़ो जीन आहे, यूकैरियोटिक जेको आहे सेल जो हिकिड़ो जीन आहे। जीन असां चवंदा आहियूं यानी कि कंहिं मख़सूस जेकी प्रोटीन जी सीक्वेंस हुजे उन खे असां जेको आहे जीन चवंदा आहियूं। हीउ जेको आहे तव्हां ॾिसो था त हीउ टाटा जेको आहे बॉक्स उहो मौजूदु आहे। टाटा बॉक्स मौजूदु हुअण जो इहो जेको आहे फ़ाइदो इहो हूंदो आहे त हिकिड़े जेको आहे पॉलीमरेज़ जेको एंजाइम हूंदो आहे उन खे सही तरह सां ख़बर पवंदी आहे त उन खे जेको आहे हिकिड़े मख़सूस टाइप जी जेकी प्रोटीन जी जेकी सीक्वेंस आहे उहा किथां खां उन खे जेको आहे स्टार्ट करणी आहे, जीअं जेको आहे उहा सही जेको आहे सीक्वेंस खणी सघे। ऐं उन जेके आहिनि उहे वरी प्रोटीन जा जेके आहिनि हूंदा आहिनि, इंट्रॉन हूंदा आहिनि ऐं एक्ज़ॉन हूंदो आहे। ऐं इंट्रॉन ऐं एक्ज़ॉन इहे जेके हूंदा आहिनि हिकिड़ा नॉन कोडेड जेके आहिनि उहे रीजन्स हूंदा आहिनि ऐं हिकिड़ा जेके आहिनि उहे कोडेड रीजन्स हूंदा आहिनि। उहे वरी बाद में पोइ पिण जेके आहिनि RNA ॾांहुं मुंतकिल थींदा आहिनि। mRNA में वरी पोइ उन्हनि खे जेको आहे नॉन कोडेड जेके रीजन्स आहिनि उन्हनि खे कढियो विबो आहे त जीअं जेको आहे सेफ कोडेड जेके रीजन्स आहिनि उन्हनि मां ई जेको आहे प्रोटीन खे सिंथेसाइज़ जेको आहे ठाहे सघिजे। जीन म्यूटेशन मां मुराद आहे एबनॉर्मलिटी।
एबनॉर्मलिटी उहा कीअं थी थिए जेॾी महिल हिकिड़ी नॉर्मल जेकी जीअं मां तव्हांखे ॿुधाए चुको हुअमि सीक्वेंस जेके आहिनि एडीनाइन जेको आहे थायमाइन सां जेको आहे अटैच थींदो आहे, पर उहो जेको आहे थायमाइन जी जॻह ते जेकॾहिं ॿी का शइ जेको आहे अची वञे उन सां जेको आहे अटैचमेंटुनि जी जेको आहे थिए या न थिए, ऐं पोइ उहा जेकी बेस पेयर आहे उहा अल्ट्रेशन यानी कि थी वञे अॻिते पोइते थी वञे, उन खे जेको आहे असां म्यूटेशन जेको आहे चवंदा आहियूं। जीअं जेको आहे नॉर्मल जेको आहे हेमोग्लोबिन जी मिसाल आहे सी जेको आहे जी सां बिल्कुलु सही आहे, टी जेको आहे ए सां बिल्कुलु सही आहे, हिते जेको आहे टी वरी जेको आहे ए सां बिल्कुलु सही आहे, पर म्यूटेड हेमोग्लोबिन आहे यानी कि हिननि जा जेके बेस पेयर्स आहिनि उहे सही न आहिनि, ऐं इन खे जेको आहे असां जीन म्यूटेशन चवंदा आहियूं। ऐं इहे ई जेके आहिनि पोइ वरी कैंसर जो काज़ जेके आहिनि थींदा आहिनि, ऐं इहे जेके आहिनि डिफरेंस जूं वजूहात हूंदियूं आहिनि, उहे अॻिते हलूं त ॾिसूं त कहिड़ियूं वजूहात जीन म्यूटेशन जूं आहिनि। जीन म्यूटेशन जूं जेके काज़िज़ आहिनि उन्हनि में जेको आहे सबब जेके आहिनि उन्हनि में जेके आहिनि सनलाइट हिकिड़ी अची थी वञे, अल्ट्रावायोलेट जेको आहे लाइट थी अची वञे, कीमोथेरापी बि हूंदी आहे, उन खां अलावा एक्सरे बि हूंदा आहिनि, ऐं आयोनाइज़िंग जेके रेडिएशन्स गामा रेज़ ऐं अल्फा रेज़ बि हूंदा आहिनि, केमिकल जेके कार्सिनोजेंस हूंदा आहिनि उहे बि जेके आहिनि काज़ थींदा आहिनि जेके आहिनि जीन म्यूटेशन जा। ऐं इन जेको आहे जीन म्यूटेशन जे करे जेके आहिनि सही तरह जेके आहिनि प्रोटीन बि ठही न आहिनि सघंदा, जेकॾहिं हिकिड़ी जीन सीक्वेंस ई जेका आहे सही न हूंदी त उहा जेको आहे पोइ उहो प्रोटीन बि सही तरह सां न ठहंदो, या त जेको आहे उहो प्रोटीन ठहंदो ई न, ऐं जेकॾहिं प्रोटीन ठहियो बि सही त उहो जेको आहे सही प्रोटीन न हूंदो, या उहो जेको आहे पंहिंजा जेके फंक्शन्स जेके आहिनि परफॉर्म सही तरह सां कराए न सघंदो। तव्हां सभिनी जी महिरबानी, हे जेको मटीरियल आहे उहो गेनंग्स तव्हां वरितो वियो आहे ऐं ॿियनि जेको आहे मेडिकल जे किताबनि तां। थैंक यू।